अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवार बाबाला। मौजू कहानी जो नालो डप ऐं जुञ। डप जानी माली नुक़सान घाटो थियण, शराब भव ख़ौफ़। जुञ जानी माली नफ़ो फ़ाइदो थियण, ढव जुञ शराब। पार्ट नंबर 38। लिहाज़ा असीं औरतुनि सां मुक़ाबरत न करियूं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे पीउ उन्हनि खे चयो त पंहिंजे औरत सां मुक़ाबरत ज़रूरु कंदुसि, छो त हुकुम ख़ुदा ज़ाहिर थींदो ऐं इहो फ़र्ज़ंद हज़रत मूसा ज़रूरु पैदा थींदो। चंद मुशरिकनि चयो त औरत सां जमा करणु हराम करियो, पर हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे पीउ इमरान चयो त आउं औरत सां जमा आउं हराम कोन कंदुसि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन जे पीउ चयो त आउं हराम कोन कंदुसि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन जी माउ मुजामत कई ऐं इहा हामला थी वई, ईअं थियो। उन मथां बि मोकुल औरत उन जी निगहबानी करे कई, ईअं थियो। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन जी माउ उथंदी त हूअ बि उथंदी हुई ऐं हूअ जॾहिं वेहंदी हुई त हूअ बि वेहंदी हुई, ईअं थियो। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी माउ हामला थी त उन जे दिलि में मोहबत पैदा थी, ईअं थियो। अहिड़ी तरह तमामु हुजताए ख़ुदा ख़लक़ ते थींदी आहे, ईअं थियो। उन निगरानी करण वारी औरत हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन जे माउ खे चयो, छा थियो आहे तोखे जो सॼी ज़र्दी थियो ऐं पघिरजो वञे, ईअं थियो। पघिरजो वञे थी, ईअं थियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन जे माउ चयो त ईअं थिए जो मूंखे पुटु ॼमे त फिरौन उनखे मारे छॾींदो, ईअं थियो। उन निगरान औरत चयो, निगहबानी वारी औरत चयो त तूं ग़मगीन न थी, तुंहिंजे फ़र्ज़ंद खे आउं पोशीदा रखंदुसि, ईअं थियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी माउ खे यकीन न पियो अचे, ईअं थियो। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन पैदा थियो त उन जी माउ बेचैन थियण लॻी, ईअं थियो। उन निगहबान औरत चयो त मूं तोखे चयो कोन हुयो त तुंहिंजे पुट खे लिकाए छॾींदसि, ईअं थियो। उन निगरान औरत उन हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे कपिड़े में वेढ़े तहखाने में लिकाए छॾियो ऐं फिरौन जे पासबाननि वटि आई, जेके दरवाज़े ते गॾु थियल हुआ, ईअं हुयो। उन्हनि खे चयो त वञो, उन जे शिकम मां रत जो हिकु टुकड़ो पैदा थियो। उन जे पेट में पुटु कोन हुयो। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी माउ उन खे खीरु पीआरियो, पर उहा ख़ौफ़ज़दा रहंदी हुई त मतां हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन जी आवाज़ बुलंद थिए ऐं फिरौन जी क़ौम आगाह थी वञे, ईअं थियो। अल्लाह रब्बुल आलमीन उनखे वही कई त हिकु संदूक ठाहे, ईअं थियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे उन संदूक में रखी बंदि करे, ईअं थियो। ऐं राति जो उन संदूक खे दरियाए नील में वञी छॾे अचे। जॾहिं संदूक पाणीअ में विधी त संदूक उन जे तरफ़ वापसि अची वई, ईअं थियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी माउ वरी हथनि सां धिके उन खे परे कढी वई, एसी ताईं जो वहंदड़ पाणीअ ताईं पहुची वई, ईअं थियो। ऐं हवा उन खे खणी हली वई, ईअं थियो। इहो ॾिसी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी माउ बेताब थी, ईअं थियो। ऐं चयाईं, अल्लाह रहीम करीम मूंखे सब्र अता कर। उनखे अल्लाह रहीम करीम सब्र अता कयो, ईअं थियो। ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन जी माउ ख़ामोश थी वई, ईअं थियो। होॾां हज़रत आसिया फिरौन जी घरवारी सभिनी बनी इसराइल जे औरतुनि में नेक हुई, ईअं थियो। उन फिरौन खे चयो, बहार जो ज़मानो आहे, मूंखे ॿाहिरि वठी हलो, ईअं थियो। ऐं तव्हां हुकुम करियो त मुंहिंजे लाइ दरिया नील जे किनारे हिकु ख़ीमो लॻाईं त आउं बहार जे ॾींहंनि में सैर करियां, ईअं थियो। फिरौन हुकुम कयो ऐं हिकु ख़ीमो दरिया नील जे किनारे ते लॻायो। हिकु ॾींहुं वेठी हुई त
ईअं ॾियो